मां त घणो कुझु सोचे आयो आहियां ऐं मूंखे पूरी पक आहे त हिते वेठल सभु कुझु न कुझु सोचे आया हूंदा। सो सभु कंहिंखे पंहिंजे राय ॾियण जो पूरो पूरो हक़ हूंदो। जंहिंजी बहितर राय हूंदी असां सभिनी खे उन ते मुतफ़िक़ थी ऐं कंहिं मसइले ते पहुचणो पवंदो। छो त राज भाग जो मसइलो आहे, इहो असांखे ई हल करणो आहे। जंहिंजी बहितर सोच हूंदी उन खे तरजीह ॾिनी वेंदी। बाक़ी फ़िलहाल जेके असांजा पंहिंजा पाण में मसइला आहिनि उन्हनि खे पासे ते रखी सॼे ॻोठ जे बारे में सोचणो पवंदो ऐं उन ॻोठ जी भलाई लाइ असांखे कमु करणो पवंदो। त इन लाइ सभ खां पहिरियों मां हाशिम खे चवंदुसि त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करें जेको दिलि में थिएसि सॼी संगत जे साम्हूं रखे। सभ खां पहिरें असांखे पाण लाइ हिकु चङो चूंडणो पवंदो। बाबा इहो मिड़ेई मूंखे बहितर फ़ैसिलो नज़र थो अचे। पर बाबा इहो को चङो मुड़ुस बि त हुजे न। मूंखे त कोन थो सुझे। सभु मूं वांगुरु न वीचारा बेपहुच। बाबा को चङो मुड़ुस ॻोल्हियो जंहिंजे सिर जे मथां चङा मुड़ुसीअ जो भार रखियो वञे, उहो भार सही बि सघे ऐं हुनजी एतिरी पहुच बि हुजे जो असां ग़रीबनि मिसकीननि जा मसाइला बि हल करे। ईअं न थिए मसाइला छुटा ऐं चकर खान वांगुरु अहिड़ो सभिनी जूं ॾाढ़ियूं पटे वतऊं खुसरन वांगुरु घुमंदा। ढूंढा कंहिंजे सिर जे मथां पग रखण खां अवल उनजे किरदार खे ॼाणणो पवंदो। असां मां कंहिंखे बि कंहिं ते भरोसो न आहे, पर हिक ॿिए जे किरदार ते साक़पती कीअं ॾियूं? जॾहिं असां पंहिंजे दिलुनि मां नफ़रत ख़तमु कंदासीं पोइ हिक ॿिए जे किरदार मथां शक ख़तमु थींदा। हाणे इहो ॿुधायो त तव्हां सभिनी छा सोचियो आहे? कंहिंजे बारे में सोचियो अथव त चङो कंहिंखे कजे जेको असां सभिनी जो वज़न खणी सघे? सवाल खान सभ खां पहिरीं इहा सलाह असीं अव्हां खां पुछंदासीं त चङो कंहिंखे करणु घुरिजे। हाशिम इहा जेका पग जी ॻाल्हि आहे न, इहा डूंगर खान वारनि खे विरासत में मिलियल आहे ऐं मां बि इहो चाहींदुसि त इहा पग असां दिलावर खान जे सिर ते रखूं। उहो ई इन क़ाबिल आहे ऐं किरदार जो बहितर आहे। मां सम्झां थो त इहो वज़न उहो खणी वेंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।